साईं फरमाइनि था जेॾी महिल को खैरात कंदो आ माण्हू जेके खैरात खाइनि था खैरात करण वारे खे रब गिर गिर जे बदले में कुतिब लहू बिकुल्लि लुकमतिन हज्जतिन मबरूरतिन व उम्रतिन मकबूल। खैरात करण वारे के गिर गिर जे एवज़ में हज कबूल पियल ऐं उम्र कबूल पियल जो सवाब मिले। हाणे मसलन हिकड़ी देग में घणा गिर थींदा? हाँ हिकड़ी देग में जेकॾहिं 50 गिर थियनि त 50 हज 50 उम्र सौदो सस्तो आ या महांगो आ? पो जेडी मल रियाज साहब दुआ तो करे मौला ही जेका खैरात कयम न इने जो अजर ऐं सवाब मुझे अब्बे मुझे अमड़ के पहुंचा। रब फरमाइंदो तू पंजो सवाब खैर तो कयो आ न खैरात तो कया तू पंजो सवाब पी मां के तो दी सखावत तो करी पंजी मिलकियत पंजे पी मां के तो दी मां रब तो का वडो सखी आया मां रब तो का वधिक सखावत करण वारो आया। हाने जेतरो सवाब तोखे ओतरो सवाब तुझे अबे अमड़ पुट गाल समझव न ये न थींदो जो अधो अध करे मिसाल हे 1000 जो नोट आ न अध करे 500 हिन के 500 हिन जे पी मां के न अल्लाह सखी आ हिन के 1000 जो सवाब हुनन के 1000 जो पर हिन तरुगे दुआ घुरी मौला मुझो अब्बो मुझी अम्मा पर जे अन्या वडी दिल करे चवे मौला जखरे जा जेकी भी गुजारे विया सजे मुकाम वारन के तो हर कब्र में अल्लाह ताला ओतरो पूरो सवाब मोकलींदो। पर जे अन्या वडी दिल करे रुगे जखरो न जे मौला सजी सिंध में जेके मुसलमान गुजारे विया तो हर कब्र में ओतरो सवाब मिलंदो। पर जे अन्या वडी दिल करे चवे मौला जेतरा भी हुजूर जा उम्मती फौत थी विया हन तो के अरब में के अजम में के उत्तर के दक्षिण के ओभर के ओल करोड़े अरबे हुजूर जा उम्मती फौत थी विया हर कब्र में रब ओतरो ही सवाब मोकलींदो वरी एतरो सवाब खैरात करण वारे जे दफ्तर में भी लिखाईंदो। सौदो सस्तो आया मांगो हिय मुकाम का